बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 21 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे साइंसी ईजादूं। पहिरें इन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे तफ़रीह माना विंदर। लफ़्ज़ आहे इंफॉर्मेशन माना मालूमात। लफ़्ज़ आहे ईमेल माना इलेक्ट्रॉनिक मेल जो मुख़फ़िफ़। लफ़्ज़ आहे मेल माना टपाल। लफ़्ज़ आहे आगाह माना बाख़बर। लफ़्ज़ आहे इंस्टॉल माना दाख़िल करण। लफ़्ज़ आहे टेक्नोलॉजी माना फ़नी ॼाण। लफ़्ज़ आहे लाभ माना फ़ाइदो। लफ़्ज़ आहे एड्रेस माना पतो या ॾस। लफ़्ज़ आहे शोबो माना शाख या हिस्सो। लफ़्ज़ आहे रवाज माना रिसम या दस्तूर। लफ़्ज़ आहे उत्तरी माना उत्तर तरफ़। लफ़्ज़ आहे वाक़िफ़ माना आगाह। लफ़्ज़ आहे इलेक्ट्रॉनिक माना बरक़ी। लफ़्ज़ आहे पासवर्ड माना इजाज़त जो अखर। लफ़्ज़ आहे ॻुझो माना लिकल। लफ़्ज़ आहे खोड़ माना घणा। लफ़्ज़ आहे जदीद माना नई या ताज़ी। लफ़्ज़ आहे मक़सद माना मतलब। लफ़्ज़ आहे बरक़ी माना बिजलीअ ते हलंदड़। लफ़्ज़ आहे उम्मीद माना आसिरो। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, ईमेल मां छा मुराद आहे? जवाब, ईमेल इलेक्ट्रॉनिक मेल जो मुख़फ़िफ़ आहे जंहिंजो मतिलबु आहे बरक़ी टपाल। सवाल नंबर ॿियो, अॻे हाल अहिवाल कहिड़े वसीले सां मोकिलिबो हो? जवाब, अॻे हाल अहिवाल ख़त वसीले मोकिलिबो हो। सवाल नंबर टियों, ईमेल मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि? जवाब, ईमेल बर वक़्तु पहुचियो वञे ऐं पने ऐं लिफ़ाफ़े जी ज़रूरत नथी पवे। सवाल नंबर चोथों, ईमेल लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि? जवाब, ईमेल लाइ कंप्यूटर, इंटरनेट, ईमेल एड्रेस ऐं ॻुझो लफ़्ज़ यानी पासवर्ड ज़रूरी आहे। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि शोबो, उम्मीद, तफ़रीह, मक़सद, रवाज, जदीद। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे शोबो माना शाख या हिस्सो। जुमिलो लिखंदासीं, अॼुकल्ह हर शोबे में कंप्यूटर तमामु अहम आहे। पोइ लफ़्ज़ आहे उम्मीद माना आसिरो। जुमिलो लिखंदासीं, मूंखे उम्मीद आहे त तव्हां कंप्यूटर ज़रूरु सिखंदा। पोइ लफ़्ज़ आहे तफ़रीह माना विंदर। जुमिलो लिखंदासीं, अब्दुल सत्तार तफ़रीह लाइ कोह मरी वियो। पोइ लफ़्ज़ आहे मक़सद माना मतलब। जुमिलो लिखंदासीं, तइलीम जो मक़सदु चङे ऐं बुरे जी परख करणु आहे। पोइ लफ़्ज़ आहे रवाज माना रिसम, दस्तूर। जुमिलो लिखंदासीं, असांजे समाज में केतिराई रवाज आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे जदीद माना नई, ताज़ी या नओं। जुमिलो लिखंदासीं, असांखे जदीद दौर सां हलणु घुरिजे। जीम, हिन सबक़ मां असां हेठियां नवां लफ़्ज़ सिखिया: कंप्यूटर, इंटरनेट, ईमेल, सॉफ्टवेयर, पासवर्ड। दाल, हाकार
ऐं नाकार ॾेखारींदड़ लफ़्ज़ ग्रामर मूजिबि ज़रफ़ थींदा आहिनि। अव्हां हेठि ॾिनल लफ़्ज़नि खे मुरकब जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि हा, हाउ, न, कोन, कान, कीन, म। जी दोस्तों, हाणे हिननि लफ़्ज़नि खे मुरकब जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे हा। जुमिलो लिखंदासीं कंहिं बि ॻाल्हि ते हा करण खां पहिरीं सोचिजे। पोइ लफ़्ज़ आहे हाउ। जुमिलो लिखंदासीं मुंहिंजे दोस्त जवाब में हाउ चयो। पोइ लफ़्ज़ आहे न। जुमिलो लिखंदासीं वक़्तु कॾहिं बि बीही नथो सघे। पोइ लफ़्ज़ आहे कोन। जुमिलो लिखंदासीं असलम काफ़ी सालनि खां पोइ मिलियो त मूं हुन खे कोन सुञातो। पोइ लफ़्ज़ आहे कान। जुमिलो लिखंदासीं अब्दुल सत्तार जे अचण जी अञा ख़बर कान मिली आहे। पोइ लफ़्ज़ आहे कीन। जुमिलो लिखंदासीं कॾहिं बि सुस्ती कीन कजे। पोइ लफ़्ज़ आहे म। जुमिलो लिखंदासीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे शहर में ससीअ खे सलाह ॾिए थो त म रो। वाव। अव्हां पंहिंजे दोस्त ॾांहुं ईमेल करियो ऐं खेसि इम्तिहानी नतीजे बाबति ॿुधायो। जी दोस्तों, हाणे असां ईमेल लिखंदासीं 2 अगस्त 2025 भिटशाह सिंध। प्यारा दोस्त अब्दुल सत्तार शाहानी साहब, अस्सलामु अलैकुम। अर्ज़ त हिते सभु ख़ैरु आहे। उम्मीद त अव्हां बि ख़ैरियत सां हूंदा। आमीन। अहवाल हिन रीति आहे त असांजा सालियाना इम्तिहान सुठनि नतीजनि सां थी गुज़रिया। अव्हां खे नतीजो ॿुधाइण में बेहद ख़ुशी थी रही आहे जो आऊं पंहिंजे क्लास में पहिरियों नंबर आयो आहियां। नतीजे मिलण वक़्तु उस्ताद साहिबान मुबारकूं ॾिनियूं ऐं बेहद ख़ुशि थिया। आऊं अल्लाह ताला जो तमामु घणो शुक्र थो अदा करियां जो हुन मूंखे महिनत करण जी तौफ़ीक़ ॾिनी ऐं पहिरियों नंबर अता कयो। आऊं वाइदो थो करियां आईंदा बि मज़ीद महिनत करे ईंदड़ क्लास में बि पहिरियों नंबर हासिल करण जी कोशिश कंदुसि इंशा अल्लाह। सलाम सभिनी भाइरनि ऐं मिटनि माइटनि खे ॾींदा। वसलाम। फ़क़ति अव्हांजो दोस्त अब्दुल गफ़ार शाहानी भिटशाह।